मेहर रोज़मर्रा जे खाइण पीअण जी शयुनि जे अघनि में घटिताई न अची सघी। आम ॾियारीदार मज़दूर महांगाई सबबि बुखूं काटण ते मजबूर आहिनि। एसी मेहर फातिमा गलोजा शहर में नाले मात्र छापा मगर रिलीफ न मिली सघियो। अहिड़ो इंकशाफ़ कंदे शहरी दुकानदारनि मज़दूरनि ॾियारीदारनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त महंगा लगी पिया टमाटो 400 रुपया किलो लगो पिया जो नंढा आहिनि उकरा आहिनि रेट तो मच्छी जी असांजे लाइ पई आहे जी गरीब माण्हू ॻाल्हि हिन खपे ई नथी ज़बान कहीं शइ में रियायत कान्हे का गरीब माण्हू खाई तो खाई छा करे। सब्जी भी एॾी महांगी आहे जो गोश्त खां वधीक महांगी आहे माना हद खां तमामु गरीबनि जे लाइ कुझु आराम कयो वञे। महांगाई तमामु घणी आहे। गरीब गुरबो तमामु घणो परेशान आहे। हारी नारी तमामु घणो परेशान आहे। नया रेट आहिनि भाण बि उन्हनि खे घणा महांगा कंदा आहिनि। हिते असां बिल्कुलु सेल न आहे। नाले मतिलबु दुकान खोलियो बिल्कुलु सेल न आहे। तमामु महांगाई हद खां वधी वई आहे। को बि इदारो अहिड़ो न आहे जेको मिसाल के डीलरनि खे हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो रेट आहे ॿिए ॾींहुं ॿिए रेट त जीअं को पुछण वारो कोन्हे को। सिर्फ़ु रुॻो टमाटा ऐं बसर चवंदा बाक़ी कंहिं बि डीलर खे केरु कोन थो वञे। रुॻो अवाम लाइ चवंदा त माना गरीब गुरबो जेको आहे इहो छो थो मिसाल हिकिड़ो ईअं खपाए। डीलर जेके मेन आहिनि उन्हनि का शइ वञे ई कोन थी न कंहिंखे चवनि था। सभु जेको भाई जेको कमु आहे डीलरनि जो आहे। अवाम माण्हू छा कंदो। टमाटो 400 रुपया किलो थी वियो आहे। अटो आहे गिहु आहे वॾो महांगा नथो गुज़र सफ़र ते मज़दूर माण्हू जो न आहे गुज़र। महंगाई थी वही 80 रुपया वटा लो खर्चे के बाद 200 रुपया किलो एकी शइ वठूं था हर शइ खे महंगाई करे छॾियो। असांजे अन्न खे विचारे कोन था 14,000 रुपया बोरी भाण जी असां पूरी असांजी परे कोन थी हारनि जी असां वञूं काॾे था। पर महिरबानी करे असांजे अन्न खे विचारियो हर शइ खे इलाज लाइ वञूं था। अन्न जो इलाज सब्जी के इलाज असां ॾोह कहिड़ो कयोसीं असां गुनाह कहिड़ो कयोसीं। महंगाई तमामु जोर चढ़ियल आहे। उन जे बावजूद बि जेकॾहिं हारनि सां को इंसाफ़ न कयो वेंदो सारी वग़ैरह जो रेट न हूंदो त लाज़मी आहे कारोबार वग़ैरह ते जेको आहे असरु पए थो। उन हिसाब किताब सां हारनि सां इंसाफ़ कयो वञे। कुझु न कुझु हारी खे को न को जेको आहे बेनिफिट ॾिनो वञे त उन सां ई असांखे वापसि था कारोबार वग़ैरह। मेहर शहर में हिन सब्जी तमामु बेनता महांगी आहे तमामु घणे अंदाज़ में जेको गरीब माण्हू वीचारो थो त खाई सघे न वठी सघे न वरी साम्हूं ॾेई सघे थो। महांगाई जे सबबि माण्हू वीचारा थोरा परेशान आहिनि। जंहिंजे करे असांजी हुकूमत खे अपील आहे त उन ते गौर कयो वञे उन शइ खे पासो कंट्रोल कयो वञे ताकी गरीब अवाम पंहिंजो पेट पाले सघे ऐं पंहिंजो वक़्तु पास करे सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।